ॿिए पासे नाज़रीन काज़ी अहमद खां ख़बर आहे वंकी आगाह कयूं पिया मालपड़ी वटां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जे इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु हो त लाश जी सुञाणप दीदार सोलंगी तौरु कई वई आहे। ॿुधायो पियो वञे त नौजवान घणो नशो वापराइण सबबि फ़ौत थियो आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया काज़ी अहमद खां मालपड़ी वटां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जी इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो। पुलिस जो चवणु हो त लाश जी सुञाणप दीदार सोलंगी तौरु कई वई आहे छॾे त नौजवान घणो नशो वापराइण सबबि फ़ौत थियो आहे। पुलिस जो इहो चवणु आहे। ख़बर मां सां शेयर कयूं पिया काज़ी अहमद खां मालपड़ी वटां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जी इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया त पुलिस जो चवणु हो त लाश जी सुञाणप दीदार सोलंगी तौरु कई वई आहे। नौजवान घणो नशो वापराइण सबबि फ़ौत थियो आहे। अवां खे आगाह कयूं पिया काज़ी अहमद में मालपड़ी वटां नौजवान जो लाश हथ कयो वियो आहे। इलाइक़े वासियुनि जे इतलाह ते पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खणाए अस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे। पुलिस जो चवणु हो त लाश जी सुञाणप दीदार सोलंगी तौरु कई वई आहे। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार अली टामरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार अली आगाह कजो। जी हाँ जी बिल्कुल तव्हांखे ॿुधाईंदो त काज़ी अहमद शहर जे मालपड़ी अल शहबाज़ होटल वटां मुबैना नशावर इंजेक्शन हणंदड़ नवाब अली मोहम्मद जो रहवासी नौजवान दीदार सोलंगी फ़ौत। लाश खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे जिते संदसि वारस पहुची लाश जी सुञाणप कई। लाश हथ अचण वारे इतलाह ते मुक़ामी पुलिस वाक़े वारे हंधि पहुची लाश खे काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि त फ़ौती हीरोइनी लॻे पियो घणो नशो वापराइण सबबि फ़ौत थियो आहे। लाश ज़रूरी कार्रवाई बैदि वारसनि हवाले। लाश ईदी एम्बुलेंस ज़रिए नवाब अली मोहम्मद संदसि ॻोठ खणाया विया आहिनि जॾहिं त ॿिए तरफ़ काज़ी अहमद शहर जे सियासी समाजी सोसाइटी जे माण्हुनि SSP शहीद बेनज़ीर आबाद खां मुतालबो कयो आहे त काज़ी अहमद में हलंदड़ सरियाह मंशियात ते कंट्रोल कयो वञे ऐं नौजवान नस्ल जी ज़िंदगी बचाई वञे। जी ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अवां जी महिरबानी।